नाज़रीन खे कराची में अपडेट कंदालू। अहम ख़बर है, कराची में सुपर हाईवे ते वाक़े मालपीड़ी के व्यापारियों का हथियारबंद 60 लाख रुपया फुर करे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे आगाह कंदालू। फोरू कार में सवार माल के व्यापारियों मोहम्मद याकूब, सलीमुल्ला, सैफुल्ला और दिलशाद का 60 लाख रुपया फुर करे विया आहिनि। मांखे आगाह कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है, कराची में सुपर हाईवे ते वाक़े मालपीड़ी के व्यापारियों का हथियारबंद 60 लाख रुपया फुर करे विया आहिनि। फोरू कार में सवार माल के व्यापारियों मोहम्मद याकूब, सलीमुल्ला, सैफुल्ला और दिलशाद का 60 लाख रुपया फुर करे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुपरो खान। जी आमिर, आगाह कजो। जी सचल पीए सचे जो पुलिस जी इलाइक़ो आहे पंहिंजो सुपर हाईवे। त ही पंजाब जा वापारी हुया जेके मलीर 15 मां 60 लाख रुपया खयूं, पंहिंजे शहर पिया वञनि, पंहिंजो माल खपायूं। त सचल थाणे जी हद में उन्हनि खां सुपर हाईवे ते फुर कई वई आहे। जेका फुर कई वई आहे उहो हिकिड़ो मोहम्मद याकूब आहे, सलीमुल्ला आहे, उन्हनि जो ड्राइवर दिलशाद आहे। ऐं बा आसानी सां उहे जेके 3 मोटरसाइकिलनि ते फोरू हुया उहे फुर करे फ़रार थी विया। ऐं आख़िर में जेको आहे सो उन्हनि जी गाॾी खे बि जेको आहे सो गोली हणी करे फ़रार थी विया। अव्हां खे मां ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां असां क्राइम वाच में जेको गाज़ी झंडील प्रोग्राम कयो, उन में बि असां इहा निशानगी कराईसीं त एशिया जी जेकी वॾी मंडी लॻे थी पंहिंजो पीए सचल पुलिस जे स्टेशन जे वेझो, त उन में पुलिस जी जेकी पेट्रोलिंग आहे उहा बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। रोज़ फुरियूं धाड़ा मामूल बणियल आहिनि। महिरबानी जी आगाह करण लाइ।